मोरो मामा के अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। सिंध के नाले वारे उलमा अलामा अयाज कुमी मोरो शहर पहुंची साफ़िन अॻियां बयान ॾींदे चयो आहे त मोरो में कैनालनि ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतजाज दौरान शहीद थींदड़ इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। हिन चयो त मोरो में पेश ईंदड़ वाक़े बाद मोरो वासियुनि ख़िलाफ़ पुलिस गर्दी करे जेके कार्रवाइयूं कयूं पई वञनि उन्हनि खे बंदि कयो वञे। हुकूमत इक़्तिदार जे नशे में धुत आहे पर इक़्तिदार हमेशह नाहे रहंदो। हिन चयो त ॻोठ लगारी बजराणी जे लगारियुनि समेत समूरनि लगारी क़बीलनि सां तालुक़ रखंदड़नि खे सियासी इंतकामी कार्रवाई तौरु निशानो बणायो पियो वञे, जंहिंजी मज़म्मत कजे थी, जॾहिं त लगारी बिरादरी समेत कैनालनि ख़िलाफ़ हर माण्हू खे खंभे गुम करणु इंतिहाई अफ़सोस जो अमल आहे। अलामा अयाज कुमी वधीक चयो आहे त मुहर्रमुल हराम में चंद ॾींहं आहिनि ऐं लगारी बजराणी जे ॻोठ जा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा आज़ादार पिणु पुलिस हिरासत में आहिनि। इन्हनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। हिन चयो त अदालत जांच कमेटी ठाहे मोरो में पेश आयल वाक़े जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे। हिन वधीक चयो त मोरो जे शिया राब्ता काउंसिल खे अॻिते अचणु घुरिजे ऐं मोरो में जेका ख़ौफ़ वारी फ़िज़ा क़ाइमु कई वई आहे उन ख़िलाफ़ इहो आहो पुकार करे मोरो जे वावरनि नौजवाननि ऐं शहरुनि जो साथ ॾियणु घुरिजे।